नाज़रीन, बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। आलमी सियासत, वापार, मिलिट्री पावर, टेक्नोलॉजी जे हवाले सां असां हिननि प्रोग्रामनि में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते गुफ़्तगू कंदा रहिया आहियूं ऐं ख़ासि तौर ते वेझड़ाई में जेके आलमी सतह जूं डेवलपमेंट्स थियूं आहिनि उन में हिकु वॾी डेवलपमेंट सऊदी अरब ऐं ईरान जो वेझो थियणु आहे ऐं उन में ट्रियाकड़ी वारो जेको किरदारु अदा कयो उहो चीन कयो। चीन ऐं अमेरिका जी जेका छिकताण आहे उन जा ख़िते ते कहिड़ा असर पवंदा ऐं ख़ासि तौर ते ब्रेक्ज़िट ब्रिक्स SCO जो सऊदी अरब मेंबर थियणु ऐं उनखां सवाइ पेंटागॉन लीक्स वारा मामला जेके आहिनि उहे ताज़ियूं जेके डेवलपमेंट्स आहिनि उन में शुमारु करे सघिजनि था। ऐं हिकु वॾी डेवलपमेंट्स फ्रांस जो जेको सदर आहे उन चीन जो दौरो कयो आहे ऐं फ्रांस जे सदर अमेरिका खे अखि ॾेखारणु शुरू कई आहे ऐं यूरोप जे मुल्कनि खे हुन चयो आहे त ताइवान जो जेको मामिलो आहे उन में यूरोप जा मुल्क ग़ैर जानिबदार रहनि। पाण उन सां गॾोगॾु पाकिस्तान जी पॉलिटिक्स जेका आहे अंदरूनी उनजो बि जाइज़ो वठंदासूं ऐं ख़ासि तौर ते अदलिया ऐं पार्लियामेंट जेका टकराव वारी सूरताल पैदा थी आहे अॼोके प्रोग्राम में पाण उन ते बि ओपिनियन शामिल कंदासूं। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे नाले वारे सीनियर तज़िये निगार मीर मज़हर टालपुर साहब। मीर साहब, सऊदी अरब ऐं ईरान जेको आहे उहे उन में केतिरनि सालनि खां बल्कि मां चवंदुसि त ॾहाकनि खां उन्हनि में हिकिड़ो कॉन्फ्लिक्ट हुयो ऐं उहो तकरार हुयो, पर चीन जॾहिं ट्रियाकड़ी कई आहे त हाणे इहे ॿई मुल्क सुफ़ारती तौर ते हिक ॿिए जे वेझो थी रहिया आहिनि। इन्हनि ॿिन्ही मुल्कनि जे जॾहिं कॉन्फ्लिक्ट हुयो त जेको सेक्टेरियन फ़िरक़ेवारियत वारो जेको ॿिज आहे उहो सॼी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि समेत ऐं हिन ख़िते ख़ासि तौर ते एशिया जे अंदरि पाकिस्तान जे अंदरि उन फ़िरक़ेवारियत वारो जेको ॿिज हुयो उनजो आम तौर ते आम ख़ल्क़ जेको आहे उहा तमामु घणो निशानो बणी। मुंहिंजो सुवालु इहो हूंदो त ईरान ऐं सऊदी अरब में कॉन्फ्लिक्ट छो पैदा करायो वियो ऐं हीउ जेको फ़िरक़ेवारियत वारो ॿिज हुयो उन मां ओलह जी दुनिया अमेरिका कहिड़ा फ़ाइदा हासिल कया ऐं हाणे जॾहिं चीन ट्रियाकड़ी कई आहे त ईंदड़ वक़्त में इन्हनि ॿिन्ही मुल्कनि जी वेझड़ाई जे करे सूरताल कीअं तब्दील थींदी? तव्हां मूंखे लाइन ते वरितो। असल में इन बारे में थोरो जेका तव्हां मौजूदा सूरताल खे ॾिसण लाइ तव्हांखे थोरो पोइते वञिणो पवंदो त ॻाल्हि तव्हांखे अॼु छा पियो थिए सम्झण में आसानी थींदी। हाणे अर्ज़ु इहा आहे त मुल्कनि जो हिसाब किताब बुनियादी तरह नेशनलिज़म हूंदो आहे ऐं ॿियो इकानमी हूंदो आहे। मुल्क जी मईशत जंहिं ते पोइ हुकूमतूं ऐं मुल्क हलंदा आहिनि जंहिंमें आम शहरनि खे फ़ाइदो मिलंदो आहे। पोइ उन में बुनियादी शइ एनर्जी में तमामु मेजर शइ आहे जेका उन जी सॼी इंडस्ट्रीज़ खे सॼे सिस्टम खे सॼे पहिए खे फीथे खे हलाए थी। हाणे इहो आहे ॻाल्हि जो मिडल ईस्ट में चूंकि रिसोर्स जेको आहे उहो आयल आहे ऐं चीप आयल जंहिंखे बि मिले थो, सस्तो आयल मिले हिकिड़ो ऐं ॿियो सॼो साल मिले ऐं हर वक़्तु मिले, पोइ उन जो पूरो बंदोबस्तु करिणो पए थो ऐं उन जो बंदोबस्तु सियासी तरह करिणो पए थो। पोइ उन सियासी तरह करण में छा थो थिए त उहो नेशनलिज़म जा जेके सिक्योरिटी इशूज़ आहिनि उहे बि ॾिसणा पवनि था ऐं मज़हबी बि ॾिसणा पवनि था ऐं समाजी ऐं सियासी सभु हिकु मुआशी सभु ॾिसणा पवनि था। पोइ हाणे हिकिड़ो पीरियड हो जेको तव्हां ॾिसो कोल्ड वॉर जो पीरियड हो। हाणे कोल्ड उन अरसे में वियतनाम जी वार में जॾहिं अमेरिका कमज़ोर थी वियो त पोइ मजबूरी थी हुनजी, पोइ पाकिस्तान जे थ्रू उन हिकिड़ी डील कई चाइना सां ऐं वियतनाम पोइ डील थी वई, चाइना खे न्यूट्रलाइज़ करे वियो, रशिया खां साइड ते करे वियो ऐं पंहिंजो अलाई करे वियो। हिकिड़ो कमु अमेरिका इहो कयो ऐं ॿियो कमु इहो कयो जो पेट्रो डॉलर इंट्रोड्यूस कयो, जेको हेनरी किसिंजर पेट्रो डॉलर इंट्रोड्यूस कयो, माना करेंसी खे डॉलर सां पैज करे छॾियो। हाणे उहो मिडल ईस्ट में हुन कयो सस्ते तेल लाइ ताकी पंहिंजी इकानमी ओॾी महिल 71 खां पोइ 72 खां पोइ 73 खां पोइ इन लाइन ते जेको 70 जो ॾहाको हो, इन सॼे अरसे में वार बि थी, मुसीबत थी, गंद थियो जेको मिडल ईस्ट में थियो, इन्हनि पेट्रोल खे इस्तेमालु करण थो चाहियो, पर इन सॼी शइ जेको 70 जो ॾहाको हो उन में इहे जेके मिडल ईस्ट जा मुल्क आहिनि इहे डॉलर सां पैच थी विया ऐं तंहिं करे अॼु माण्हू चवंदा त उते जो रेट हिकिड़ो ई हुजे थो, छो जो उन मुल्कनि जी उनजी उन वटि रिज़र्व हुजे थो, तंहिं करे उहो डॉलर परचेज़ करे था छॾीनि, तंहिं करे माण्हुनि ते एतिरो असरु कोन थो पए। हाणे इहो पेट्रो डॉलर जी उन वक़्त में इहा शइ आई
हाणे उन ज़माने में अमेरिकन कंपनियुनि वरी छा कयो जो जॉइंट वेंचर कयो सॼे मिडल ईस्ट में, सऊदीअ में कयो, तव्हांजो हिते बि कयो। उन ज़माने में ईरान बि उन्हनि सां गॾु हो ऐं इहो सॼो मिडल ईस्ट सॼो गॾु हो ऐं स्टेट ऑफ हॉर्मुज़ खे अमेरिका हैंडल कंदो हो ताकी सही तेल ऐं हर वक़्तु ऐं सस्तो तेल उनखे पंहिंजी वेस्ट अमेरिका खे मिले ऐं वेस्ट खे पंहिंजे अलाइज़ खे मिले। पोइ इहो सॼो बंदोबस्तु हलंदो रहियो ऐं पोइ सिक्योरिटी एंगल सां हुन हिते जी जेके बादशाहतूं हुयूं उन्हनि खे पंहिंजो सिक्योरिटी ॾिनी ऐं स्टेट ऑफ हॉर्मुज़ में बि जहाज़नि खे बि सिक्योरिटी ॾिनी ऐं पोइ हुते जेके बादशाहतूं हुयूं उन्हनि खे बि सिक्योरिटी ॾिनी। ईरान में प्रॉब्लम थियो त पोइ ईरान में वरी फ्रांस मदद सां तव्हां वेस्ट जी मदद सां वरी ख़ुमैनी इनकलाब आयो ऐं उते इहो कमु हुकूमतूं कंदियूं आहिनि, ॿई पासा हलंदियूं आहिनि। मिसाल तौरु अमेरिका ऐं फ्रांस ईरान जी गवर्नमेंट सां बि हुआ ऐं उते जेके मज़हबी धुरियूं हुयूं उन्हनि सां बि हुआ ऐं पोइ उन्हनि ख़मीनी खे मोकिले उते वरी रेवोल्यूशन आंदो। हाणे अर्ज़ु इहो आहे त हींअर छा थियो आहे, सॼो पासो मटिजी वियो आहे। हाणे कोल्ड वार पूरी थी 90 में, हाणे बचो हिकिड़ो पावर, सिंगल यूनी पावर। हाणे यूनी पावर जॾहिं थियो, अच्छा इन सॼे अरसे में वरी छा हो त अमेरिका जो आहे बहरेन में ऐं कतर में ऐं सऊदी में हिते बेसिस हुआ, पर रूस जो सिर्फ़ु हिकिड़ो बेस हो शाम में जेको हुनजो ऑफिशियली, छो जो असद ऐं इहे माण्हू उन ज़माने में रशिया सां USSR सां गॾु हुआ, तंहिं करे रशिया जो सिर्फ़ु हिकिड़ो बेस हो शाम में, बाक़ी हिते अमेरिका जा बेस हुआ। अमेरिका हितां तेल अमेरिकन कंपनियूं खणी वेंदियूं हुयूं पंहिंजे मुल्क में ऐं उहो तेल हुन पंहिंजी एनर्जी खे डेवलप कयो ऐं पंहिंजे डॉलर खे डेवलप कयो ऐं हू तरक़ी कई ऐं उन उते वरी लोकल हुननि इंचार्ज पैदा कयो इसराइल जे नाले सां, जेको अंग्रेज़नि कयो ऐं पोइ मिडल ईस्ट जा जेके बादशाह मुल्क हुआ उर्दून ऐं कुवैत ऐं सऊदी ऐं इहे जेके इलाइक़ा हुआ उहे हुनजे अंडर कया ऐं पोइ इसराइल हुनजो मैनेजर थियो, इंचार्ज थियो इन इलाइक़े जो ऐं ईअं ई कमु हिन हलाईंदा रहिया। हाणे जॾहिं 90 जो पीरियड आयो त 90 जे पीरियड में हिकिड़ो रूस कोलैप्स करे वियो इकोनॉमिकल रीज़न जे करे ऐं ॿियो मिलिट्री ते हुन तमामु घणा एक्सपेंस कया। टियों हुनजी लीडरशिप खे सेंस कोन हो, डिस्कनेक्ट थी वई USSR जी माण्हुनि पब्लिक खां ऐं ओल्ड हुई, तंहिं करे इहे 2-4-5 सबब आहे, ॿिया बि सबब आहे, पर इन्हनि जे करे पोइ 90s में 1989 ऐं 90 में कोलैप्स करे उन खां पोइ हिकिड़ो यूनिपोलर वर्ल्ड ठही, US अकेलो थी वियो इंचार्ज। पोइ जॾहिं अकेलो थी वियो त पोइ हुनखे चैलेंज करण वारो को कोन हो। पोइ उनजी तव्हां शक्ल ॾिठी त कुवैत वार बि थी, इराक ईरान वार बि थी ऐं तव्हां ॾिठो त इहे सभु वार थियूं, पर हीअ जेका रीसेंट वार थी उहा बि इन कतर ऐं जी पाइपलाइन ते थी, जेका कतर शाम खां घुरी पाइपलाइन क्रॉस करणु मेडिटेरेनियन में, पोइ शाम कोन ॾिनी छो जो शाम रूस सां वास्तेदार हो। पोइ उन ते पोइ शाम डीस्टेबलाइज़ थियो। हाणे शाम जॾहिं डीस्टेबलाइज़ थियो त पोइ इराक अॻे डीस्टेबलाइज़ थियो ऐं ईरान अॻे सैंक्शन्स में हो, त पोइ मिडल ईस्ट सॼो डीस्टेबलाइज़ थियो ऐं परेशान थियो ऐं अमेरिका अकेलो पंहिंजो कमु हलायो। पोइ इन अरसे में अमेरिका वरी पंहिंजो ऑयल इंडस्ट्री डेवलप कई ऐं ॿियूं एनर्जियूं डेवलप कयूं ऐं पाण खे ऑयल में उतां पंहिंजा रिज़र्व्स कढिया ऐं हाणे उन पंहिंजो ऑयल कढे थो। हाणे जी अॼु जी पोज़ीशन था पाण ॾिसूं त हाणे अमेरिका ऐं मिडल ईस्ट जा मुल्क कॉम्पिटेटर आहिनि, ॿई ऑयल विकिणनि था दुनिया में। हाणे ख़रीदार केरु आहे? ख़रीदार मिडल ईस्ट ऑयल जो चाइना ऐं इंडिया आहिनि। इहे ग्रोइंग इकानमीज़ आहिनि, इमर्जिंग इकानमीज़ इहे आहिनि, ग्रोइंग ऐं तरक़ी हिते पई थिए। पॉपुलेशन बि हिते घणी आहे, 1.4 आहे, ॿिन्ही जी तक़रीबन हाणे बराबरि थी विया आहिनि ऐं लॻे थो साल ॿिनि खां पोइ इंडिया चाइना खे ग्रोथ करे वेंदी, पॉपुलेशन में मारे वेंदी। पोइ 1.4 तक़रीबन ॿिन्ही जी आहे। हाणे इन जे करे छा आहे, इहे बायर आहिनि, इहे तेल जा बायर, हुननि वटि तेल विकिणणो आहे, हिननि ही तेल जा ख़रीदार। हाणे अमेरिका हितां निकिरी वियो हिन सॼे अरसे में, हाणे अमेरिका निकिरी वियो। अमेरिका निकिरी वियो एशिया पेविट जे नाले ते, ओबामा खां वठी तव्हां ॾिठो, पोइ वरी बुश आयो ऐं पोइ हींअर बाइडन आयो। त हाणे इन सॼे पीरियड में हू हलियो वियो, हुनजो इंट्रस्ट, हुनजो ख़्यालु आहे त हाणे साउथ चाइना सी में वञिणो आहे, पॉलिटिक्स सॼी उते आहे, चाइना इंडिया हिंदी समुंड में ऐं साउथ चाइना सी में ऐं फार ईस्ट में सॼी पॉलिटिक्स आहे। इकानमीज़ उते जूं ग्रोइंग आहिनि, पॉलिटिक्स उते आहे। हाणे हू हितां निकिरे पियो। हाणे निकिरे पियो त केरु उन जी जॻह वठंदो, केरु जॻह वठंदो? त उते फ़िलहालु शाम में रूस तकिड़ो थी वियो ऐं जॾहिं रूस तकिड़ो थी वियो त अमेरिका सां अञा ई अलाई हुआ जेके अरब मुल्क आहिनि ऐं ईरान त पहिरें ॾींहं खां हुनजो इराक वार जे करे सदाम हुनजे ख़िलाफ़ु हो, सॼी लड़ाई अमेरिका लड़ियो। तंहिं करे पोइ हींअर पोइ जॾहिं अमेरिका हितां रवानो थियो वापसि त रूस शाम में स्टेबल थी वियो। स्टेबल थी वियो त पहिरियों ऑप्शन इहो आयो लोकल लाइ त भई रूस सां मामिलो बहितर रखिजे, माना फिटाइजे न, हिकिड़ो ॾाको इहो आयो।
पोइ वरी चूंकि ऑयल विकिणण वारा मुल्कनि में ओपेक प्लस रशिया थियो, छो जो हीअ सभु ऑयल विकिणण वारा मुल्क आहिनि त सेलर आहिनि, त इन्हनि जो इंट्रस्ट घटिजी वियो, मुफ़ाद घटिजी वियो। त ऑयल खे हिकिड़ी स्टेबल डॉलर हुजे, कास्ट ऑफ प्रोडक्शन खां असांखे घटि में घटि 20-25% नफ़ो मथे मिले। पोइ कास्ट ऑफ प्रोडक्शन दुनिया में मुख़्तलिफ़ मुल्कनि में मुख़्तलिफ़ आहे। ख़ैर हाणे इन में सभिनी खां सस्ती रशिया में आहे, जिते सस्ते में सस्तो जेको ख़र्चु अचे थो तेल कढण में, उहो USSR में खां वठी नेचुरल रिसोर्सिस में रशिया खे लीड आहे, सस्तो जी आहे प्रोडक्शन, तंहिं करे हुनजो मार्जिन वधीक हुजे थो। हाणे अचो इन ते, पोइ इन विच में सॼो वरी हाणे इन में छा थियो, अमेरिका तेल हाणे विकिणे पियो ऐं हीअ विकिणनि पिया, ॿाहिरि थी विया ही। हाणे अलाइनमेंट चेंज थींदी, छो जो इकानमी चेंज थी वई, ख़रीदार चेंज थी विया, विकिणण वारा चेंज थी विया, हाणे मामिलो मटिजे पियो। अच्छा, रूस ते वरी विच में जॻह ठाहे वियो, ईरान बि सर्वाइव करे वियो, सैंक्शन्स मां पंहिंजो विताब बचाए वियो, लिबनान में इन्फ्लुएंस करे वियो, इराक में इन्फ्लुएंस करे वियो, बहरेन में अची वियो, सऊदी में जहिड़ो थी वियो, यमन में थी वियो। त हाणे ईरान जी प्रॉक्सीज़, ईरान जा इन्फ्लुएंस बि जेको शिया इन्फ्लुएंस आहे उनखे ताईं शिया चओ, पर असल में नेशनल्स आहिनि। हालांकि उहो पुराणे तरीक़े सां अॻे अगरि शिया खां सुन्नी खां पहिरीं तव्हां काउंट कंदो, इहो पर्शियन ऐं अरब कॉन्फ्लिक्ट हो। इहो नेशनलिज़म ऐं लैंग्वेज ऐं कल्चर ऐं हिस्ट्री जी सिविलाइज़ेशन जो कॉन्सेप्ट जो जहिड़ो हो, ऐं उहो रहे थो। तंहिं करे मूं तव्हांखे नेशनलिज़म जो ऐं लैंग्वेज ऐं कल्चर जी ॻाल्हि कई, त हीअ अरब ऐं फारसी बानी हिकिड़ो अलॻि शइ आहे, अलॻि दौर आहे, अलॻि इलाइक़ा आहिनि, अलॻि आहिनि तरीक़ा आहिनि, सोचूं आहिनि ऐं अलॻि तारीख़ूं बि आहिनि। हाणे इहो कॉन्फ्लिक्ट हले पियो, उहे शयूं पंहिंजी पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि, पोइ हुन में दोस्तियूं बि थियनि थियूं, इख़्तिलाफ़ बि थियनि था। पर ताज़े इख़्तिलाफ़ में पोइ जेॾी महिल ईरान पंहिंजो इन्फ्लुएंस वधायो, त पोइ वरी अच्छा इन विच में वरी हीअ थियो जो सऊदी अरब में लीडरशिप मटिजी वई, यंग लीडरशिप अची वई, ऐं यंग लीडरशिप जो ख़्यालु हो त अमेरिका सां गॾिजी मिंट था करियूं, यमन में ईरानी इन्फ्लुएंस ख़तमु था करियूं। त पोइ हुननि शाम में बि डिस्टेबलाइज़ेशन कई, इराक में बि डिस्टेबलाइज़ेशन कई थ्रू अमेरिका, ऐं पोइ वरी हिननि यमन में बि डिस्टेबलाइज़ेशन कई, ऐं बैरूत में बि डिस्टेबलाइज़ेशन थी। छो जो पहिरीं कंडीशन हूंदी आहे स्टेबलाइज़ेशन खां डिस्टेबलाइज़ेशन, पोइ डिस्टेबलाइज़ेशन थी। हाणे डिस्टेबलाइज़ेशन थी त इहो सॼो ख़ितो जंग में अची वियो, पर पोइ जेको कैलकुलेशन्स हुयूं उहो रॉन्ग थी वियूं। मिसाल तौरु असद खे ख़तमु करिणो हो, हुकूमत ख़तमु करणी हुई, असद खे रूस बचाए वियो, ऐं रूस बचाए वियो, हिकिड़ो कमु इहो थियो। ॿियो ईरान जो इन्फ्लुएंस ख़तमु करिणो हो, ईरान खे वरी चाइना ऐं रूस बचाए विया, तंहिं करे उहो बि इन्फ्लुएंस ख़तमु कोन्ह थियो, लबनान में बि ख़तमु कोन्ह थियो, हिन में यमन में बि ख़तमु कोन्ह थियो, इराक में बि ख़तमु कोन्ह थियो, माॻे वधी वियो, शाम में बि वधी वियो। त हाणे इन जे करे पोइ छा थियो जो हाणे अॼु जी रियलिटीज़ डिफरेंट आहिनि, ऐं मुल्क ऐं हुकूमतूं रियलिटीज़ खे ॼाणंदियूं आहिनि। उहे ऑप्टिमिस्टिक या पेसिमिस्टिक कोन हूंदियूं आहिनि, रियलिस्ट जेके मुल्क हुकूमतूं हूंदियूं आहिनि, पोइ उन्हनि खे उन हिसाब सां ॾिसणो पए थो। पोइ उन में देरि थिए थी, पर पोइ ख़ैर हाणे पोज़ीशन इहा अची वई आहे त रूस तकिड़ो थी वियो, मथे अञा चाइना तकिड़ो थी वियो, अमेरिका ऐं चाइना पाण में अटकी पिया, इकोनॉमिकल मुफ़ाद, तेल जो मुफ़ाद चाइना जो हिते अची वियो। हाणे स्टेट ऑफ हॉर्मुज़ खे चाइना जो कमु आहे, हिते तेल सवलो ऐं सस्तो हितां निकिरे ऐं रोड सस्तो हले, जहाज़ अचनि। हाणे इन में मदद केरु कंदो? मदद कंदो ईरान ऐं अरब, सऊदी अरब, छो जो हू ॿिन्ही खां बाहि थो करे। तंहिं करे हुनजो इंट्रस्ट हो, हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ो पॉइंट इहा आहे। ॿी पॉइंट इहा आहे जेका कैलकुलेशन सऊदी अरब जी हुई ऐं UAE जी इनिशियली हुई, त असीं यमन खे हिकिड़े साल में कोलैप्स करे वेंदासूं, पंहिंजी मर्ज़ी जी हुकूमत आणे वेंदासूं ऐं या यमन खे टोड़े वेंदासूं, उहो कोन करे सघिया। ऐं पंहिंजो बहरेन में कोन करे सघिया, माना मुख़्तलिफ़ जायुनि ते पंहिंजो कमु जेको टारगेट हो हुननि जो उहो कोन करे सघिया। पोइ हुन में पहिरें धक में त UAE निकितो, अलॻि थियो ऐं पंहिंजा फोर्सिस तां कढी वियो यमन मां। पर पोइ सऊदी अरब फेस सेविंग पे घुरी, त हाणे मूंखे बि तरीक़ो मिले त आउं बि साइड ते थियां। पोइ उहा फेस सेविंग हुननि खे चाइना ॾिनी, माना चाइना जो मुफ़ाद मुआशी हो, ऐं हिननि खे वरी रिकवर थियणो हो। जंग हिननि खे बि ख़राबु कयो, पंहिंजे मुल्कनि में नई लीडरशिप आई, ऐं मुल्क जे अंदरि वरी जहिड़ो थी वियो जेको सऊदी अरब में उहो थियो, जेके कंज़र्वेटिव हुआ ऐं यंग जनरेशन जे दरमियान। हाणे उन में यंग जनरेशन्स खे वरी इकोनॉमी खे बहितर खपे, तंहिं करे पोइ हुननि सोचियो त चाइना इज़ अ गुड ऑप्शन ऐं रशिया इज़ अ गुड ऑप्शन। पोइ हाणे तेल जे मामले में हू रशिया सां डील था गॾिजी कनि था, रेट वेट गॾिजी तय कंदा आहिनि। इन में बि अमेरिका नाराज़ थिए थो, परेशान थिए थो, ऐं वेस्ट सॼो नाराज़ थिए थो, हिकिड़ी ॻाल्हि। ऐं ॿियो हाणे चाइना, इन जे करे पोइ चाइना जे थ्रू हिननि इहो अलायंस कयो आहे। हाणे इहो अलायंस हिननि जो मुआशी आहे ऐं सियासी आहे ऐं समाजी आहे, ऐं उन जा तव्हां इम्प्लीकेशन ॾिसो पिया। यमन में ॻाल्हियूं थियनि पियूं, तक़रीबन जंग बंदि थी वेंदी ऐं कुझु अरसे में, ऐं इन खां पोइ ईरान सर्वाइव करे वियो, ऐं रशिया ऐं ईरान ऐं पंहिंजी पंहिंजी करंसी में वञनि पिया, डॉलर जे थ्रू कोन पिया ऑपरेट कनि। ऐं सऊदी अरब हाणे अॻे रुगो डॉलर वठंदो,
हाणे हू इंडियन रुपीज़ वठे पियो ऐं युआन बि वठे पियो। माना डॉलर खां सवा नयूं करंसियूं बि हुन वठणु शुरू कयूं आहिनि। हिन मीर साल खां साहब इन खां पहिरीं सिर्फ़ु हू खे पेमेंट डॉलर में कबी हुई, पर चूंकि सेल बायर जेके आहिनि उहे डॉलर में नथा डील करणु चाहिनि, तंहिं करे पोइ हू मजबूर आहे, हुनखे सेलर हू सेल करिणो हो त प्रोड्यूस करे थो ऐं हुनखे खपनि था ग्राहक। पोइ ग्राहक चवंदो आहे पंहिंजे मुल्क जे पैसे में ॾींदुसि, हाणे उहो इंडियन रुपी में ऐं हू वठनि था। तंहिं करे हाणे तव्हां ॾिसंदो त इहो मुआशी ऐं सियासी ऐं समाजी मामलनि में हिते चाइना जो इन्फ्लुएंस वधे पियो ऐं ही अरब ऐं फारसी बान इहे पाण में ठहनि पिया। हाणे इहा हिकिड़ी शक्ल आहे, हिकिड़ो साइड आहे। ॿी साइड इहा आहे त जेको ॿियो फोर्स आहे उहो अमेरिकन ऐं वेस्ट आहे। हाणे उहो फोर्स बि मुंहिंजो न आहे ख़्यालु त को इज़ीली आसानी सां इहा सॼी शइ छॾे वञे, पर फ़िलहालु हू मार्च करे वेठा आहिनि ऐं इसराइल जे थ्रू ई ऑपरेट कंदा। हाणे कॾहिं था कनि आई डोंट नो। फ़िलहालु इसराइल ऑपरेट करे पियो विदिन इसराइल में, ऐं क्राइसिस आहे पंहिंजे यहूदियुनि जे अंदरि पंहिंजो क्राइसिस बि आहे, माशी ऐं सियासी क्राइसिस, कानूनी ऐं कॉन्स्टिट्यूशनल क्राइसिस बि आहे ऐं इकनॉमी बि आहे ऐं सिक्योरिटी क्राइसिस बि आहे। ऐं उन में जेका हींअर अमेरिकन लीक थी उन में उन्हनि चयो त भई मोसाद जेका आहे सा अपोजिशन सां बीठी आहे ऐं नेतन्याहू जे ख़िलाफ़ु जुलूस बि कढ आहे। इहो बि लीक हींअर ताज़ी जेका लीक तव्हां हींअर मेंशन कई। तंहिं करे हाणे इहो अञा शइ ओपन आहे। मूंखे लॻे थो त इहो डिस्टेबलाइज़ अमेरिका कंदो थ्रू कंहिंजे थो करे प्रॉक्सी जे, आई डोंट नो, पर मुंहिंजो इहो ख़्यालु आहे। पर लॻे इहो पियो त इन जो असरु थींदो। हाणे अचो पाकिस्तान ते। पाकिस्तान में बि इन सॼे अरसे में 90s वारे में इहो थियो त अमेरिका जो इन्फ्लुएंस हो। पोइ अमेरिका रूस जे मुक़ाबले में इस्लाम जो फंडामेंटल इस्लाम पैदा कयो। पोइ इस्लाम जा जेके फ़िरका हुआ, ॿ मेजर फ़िरका हुआ, सुनी ऐं शिया, उन बेसिस ते हुन मददूं कयूं। अफ़गानिस्तान में सऊदी अरब ॿिया जेके अरब मुल्क हुआ, सुनी मुल्क हुआ, उन्हनि पैसा ॾिना ऐं रेफ्यूजीज़ ईरान विया, हेॾां आया ऐं हुननि मदरसा हॉलनि खोलिया। पोइ उनजे मुक़ाबले में वरी ईरान बि पंहिंजो जॾहिं सुनी इन्फ्लुएंस वधियो त वरी ईरान पंहिंजो इन्फ्लुएंस वधायो। पोइ ईअं पाकिस्तान में हुननि ॿिन्ही जो इन्फ्लुएंस आहे। हाणे हिते असां वटि हुननि जूं ॿिन्हियूं प्रॉक्सीज़ बि आहिनि ऐं फ़िरका त आहिनि, फ़िरका त पुराणा आहिनि, त तव्हां सम्झो तक़रीबन चंद ख़लीफ़नि खां पोइ फ़िरका त अची विया मैदान में। सो हाणे इहा शइ हींअर उहे फ़िरका मौजूदु आहिनि, पर नेशनलिज़म बि मौजूदु आहे, क़ौमी क्वेश्चन बि मौजूदु आहे ऐं इन जा इफ़ेक्ट बज़ाहिर त पॉज़िटिव थियणु खपनि, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़े दफ़ा नेगेटिव थींदा पोइ वरी पॉज़िटिव थींदा। सो नेगेटिव वारो पीरियड कॾहिं थो हले दैट आई डोंट नो। ऐं हाणे चाइना जो इन्फ्लुएंस तव्हां ॾिठो आहे, अफ़गानिस्तान में बि चाइना जो इन्फ्लुएंस अची वियो आहे ऐं अमेरिका जो इन्फ्लुएंस घटिजी वियो। ऐं हाणे तव्हां ॾिसो पिया त अरब पाण में बि ठहनि पिया, कतरी बि ठहनि पिया, शाम बि ठहे पियो ऐं शाम सऊदी ऐं ईरानी ऐं सभु पाण में ठहनि पिया। त तव्हांखे फारसी बान ऐं अरब हिकिड़ो मुआहिदो बि ठहे पियो ऐं इन में अरबनि वटि पैसा आहिनि, तंहिं करे शाम खे ज़रूरत आहे, इराक खे ज़रूरत आहे, पैसा खपनि था, तंहिं करे उहे वरी ही हुते इन्वेस्टमेंट कनि पिया। इन में टर्की बि अची वियो ऐं टर्की में हाणे प्रॉब्लम थिए पियो, इलेक्शन आहे, सीरियस इलेक्शन आहे ऐं टर्की में अर्दगान खे प्रॉब्लम आहे, हिते बि इंटरनेशनल प्रॉक्सीज़ ऑपरेट कंदियूं। सो फ़िलहालु पोजीशन इहा आहे। पाकिस्तान में सेक्टेरियन बज़ाहिर त टेंशन घटिजणु खपे ऐं घटिजबी बि, छो जो न हाणे सऊदी पैसा ॾींदो न ईरानी ॾींदा, तंहिं करे बज़ाहिर घटिजणु खपे सेक्टेरियन। पर पाकिस्तान जा ॿिया मसइला घणा आहिनि, तंहिं करे सेक्टेरियन जो चांसिस हाणे फ़िलहालु घटि आहिनि, थी सघनि था ऐं उहो थी सघण वारो मामिलो वेस्ट कराए सघे थो, छो जो उहो डिस्टेबलाइज़ हींअर करणु चाहींदो। बाक़ी चाइना ऐं रशिया हींअर स्टेबलाइज़ेशन जे मूड में आहिनि ऐं वेस्ट हींअर डिस्टेबलाइज़ेशन जे मूड में आहे, जेका तव्हां ॾिठी यूक्रेन में बि ॾिठी ऐं हिते मिडल ईस्ट में बि ॾिठी। जी साईं। मीर साहब ॻाल्हि खे अॻिते वधायूं था। जीअं तव्हां चयो त इंटरनेशनल जेके पावर्स आहिनि, यूनिपोलर अमेरिका जेको आहे उनजो पावर असां ॾिसूं था त उहो रिड्यूस थी रहियो आहे ऐं जॾहिं कंहिंजो पावर रिड्यूस थिए थो ज़ाहिर आहे त उहो हिन ख़िते जे अंदरि डिस्टेबलाइज़ेशन जे ज़रिए पंहिंजो पावर वरी जेको आहे ॿीहर कोशिशि कंदो त उहो डोमिनेंट थिए। हिकिड़े वक़्त में जीअं तव्हां ॿुधायो त सऊदी ऐं ईरान जेके आहिनि उन्हनि में कॉन्फ्लिक्ट हुयो, पर हाणे ॿई वेझा थिया आहिनि ऐं हिकिड़े पेज ते आहिनि। रूस ऐं चीन हिकिड़े वक़्त ते कोल्ड वार वारे ज़माने में उन्हनि जा इख़्तिलाफ़ हुया, पर हाणे असां ॾिसूं था त उहे न रुॻो हिकिड़े पेज ते आहिनि, पर चीन ऐं रूस ॿिन्ही जो इन्फ्लुएंस हिन ख़िते में तेज़ी सां वधी रहियो आहे। पाण वेस्ट जे हवाले सां ॾिसूं त उनजी ज़ाहिर आहे त काउंटर स्ट्रेटजी इहा हूंदी, जीअं तव्हां चओ था त उहो हिन सॼे ख़िते खे कोशिशि कंदो त हिन ख़िते में डिस्टेबलाइज़ेशन उनखे हथी मिले ऐं हिन ख़िते खे डिस्टेबलाइज़ कजे। पाण ॾिसूं था त रूस यूक्रेन जेके जंग आहे
उन खां बाद में फिनलैंड जंहिंजी टर्की मुखालफ़त कई, पोइ टर्की जी पार्लियामेंट उनखे जेको आहे सपोर्ट कयो, त हिन वक़्तु फिनलैंड पाण ॾिसूं था त नाटो जो मेंबर थी चुको आहे। स्वीडन जेका आहे उन बि दरख़्वास्त ॾिनी आहे, ॿिन्ही गॾियल दरख़्वास्त ॾिनी, पर स्वीडन अञा मेंबर न थियो आहे ऐं फिनलैंड मेंबर थी चुको आहे। ईंदड़ वक़्त में स्वीडन बि नाटो जो मेंबर थी वेंदो। हीउ जेको रूस जो ओलह वारो बॉर्डर आहे, ओभर जे तरफ़ ऐं ओलह वारो बॉर्डर, तव्हां सम्झो था त नाटो जेको आहे उहा काउंटर स्ट्रेटेजी जेका वेस्ट जी हूंदी, उहा कोशिशि कंदा त पहिरें रूस खे ब्लॉक कजे ऐं रूस जी एक्सिस जेका आहे अॻिते हिन सॼे ख़िते जे अंदरि न वधे। इन हवाले सां चीन जी पॉलिसी छा हूंदी ऐं हीअ जेका काउंटर स्ट्रेटेजी आहे, ख़ासि तौर ते वरी ताइवान वारो मां बाद में सुवालु कंदुसि। हीउ जेको फिनलैंड जेको नाटो जो मेंबर थियो आहे, तव्हां सम्झो था त ओलह वारे बॉर्डर खां रूस खे को ख़तरो थी सघे थो? इहा ॻाल्हि तव्हां ठीकु कई। एक्चुअली छा हो त ऑस्ट्रिया, फिनलैंड ऐं स्वीडन इहे नॉन नेटो रहिया ऐं न्यूट्रल, इन्हनि पंहिंजे कॉन्स्टिट्यूशन में लिखियो त असीं न्यूट्रल मुल्क आहियूं। उनमें ऑस्ट्रिया बि शामिल आहे ऐं उहो एग्रीमेंट बि वॾो क्लासिक एग्रीमेंट आहे जंहिंमें न्यूट्रल एग्रीमेंट आहे। हाणे उनमें कंहिं ज़माने में स्विट्ज़रलैंड बि हो, पर स्विट्ज़रलैंड हाणे वरी थोरो धुर थियो आहे, वेस्ट सां वियो आहे। पर हाणे इत्तेफ़ाक़ अहिड़ो आहे जो हीउ जेको पहिरीं हिननि कंटेन करणु पिया चाहियो रूस खे, जेका तव्हां ॻाल्हि कई, त उनजी शक्ल हिननि इहा कई जो ओचितो साल में हिननि जो ख़्यालु हो त रूस कोलैप्स थी वेंदो, असां हुनखे हमलो हाउ करे खाई वेंदासीं। पर उहो रूस कमज़ोर कोन थियो, हुनखे इलाही मिली विया इकोनॉमिकल रीज़न ते। मिसाल तौरु इंडिया हुनजो इकोनॉमी रीज़न ते ऐं डिफेंस एंगल ते हुनजो इलाही हो ऐं उहो प्रूव बि थी वियो। ईअं चाइना हुनखे वधीक वेझो थी वियो ऐं ईअं जेतिरो अमरीका पुश कयो ओतिरो हू वधीक वेझो थी वियो। तंहिं करे ऐं हुनजो जेको रिसोर्सिसफुल मुल्क आहे इकोनॉमी में, रिसोर्स जनरेटिंग मुल्क आहे फूड जा ऐं एनर्जी जा, तंहिं करे हू सर्वाइव करे वियो ऐं घटि डिस्काउंट रेट ते बि शयूं विकिणी वियो ऐं बची वियो। तंहिं करे हाणे प्रॉब्लम थियो त हिननि खे सॼी यूरोप गॾिजे ऐं हींअर अमरीका जे इंफ्लुएंस करे वियो, जर्मनी ते बि करे वियो, फ्रांस ते बि करे वियो। इहे वॾा मुल्क आहिनि जेके यूरोप खे हलाइनि था, EU हलाइनि था। इहे ॿ वॾा मुल्क आहिनि, फ्रांस ऐं जर्मनी। अॻे इंग्लैंड बि हो, पर इंग्लैंड हमेशह कोन कंदो रोल प्ले, उहो कोन कंदो हुनखे यूनाइट करण में, पर प्रॉब्लम कंदो EU में, करेंसी में बि कोन हो। पर ख़ैर, सो हाणे इहो छो जो इहो सॼो हिननि कमु शुरू कयो ऐं इन में अमरीका जी इन्वेस्टमेंट पुराणी आहे। मिसाल तौरु पुटिन जो इहो बुखारेस्ट 2008 में बुखारेस्ट में चयो त भई तव्हां न करियो, नाटो खे मुंहिंजे बफर स्टेट रखो, मूंखे वेझो न अचो। जॉर्जिया में हिननि चयो असीं जॉर्जिया ऐं यूक्रेन खे नाटो मेंबर कंदासूं ऐं हिते हुते हिननि ऑरेंज रेवोल्यूशन ही हुते पॉलिटिक्स कई या जमहूरियत जे नाले ते। पर पोइ हुनजो कंसर्न रहियो, पोइ उन कंसर्न रहण में हुन ही कंदा वधंदा विया ऐं हुन पंहिंजो पाण खे मज़बूत कंदो वियो। पोइ एंड ऑफ द डे हींअर हुननि सम्झो त फ़िलहालु हाणे असीं यूनिपोलर वर्ल्ड आहे, का शइ ताक़त में आहे कोन, जेसीं वञी हू ताक़त में ब्रिक्स थिए, रूस, चीन ऐं इंडिया ऐं ॿिया मुल्क मल्टीपोलर थिए, तेसीं असीं मिंट था करे वठूं। पोइ हुननि यूरोप खे पंहिंजो इन्फ्लुएंस में आणे छॾियो ऐं यूरोप 100% यूक्रेन वार में हलियो वियो, वेपन ताईं हलियो। वेपन बि जर्मनी ॾिना जेके ॾुखिया हुआ, ॾाढा ॾियणु ॾुखियो हो, छो जो जर्मन सेकेंड वर्ल्ड वार ॾिठी आहे, जर्मन पॉपुलेशन अगेंस्ट द वार आहे ऐं सॼी यूरोप अगेंस्ट द वार आहे। फर्स्ट वर्ल्ड वार, सेकेंड वर्ल्ड वार हुननि ॾिठी, असां त वार ॾिठी कोन्हे, असांखे अंदाज़ो ई कोन्हे त वार छा थींदी आहे। सिविलाइज़ेशन सिटीज़ में शहर तबाह थी वेंदा आहिनि, लखे किरोड़े माण्हू मरंदा आहिनि ऐं बीमार थींदा आहिनि, तबाह थींदा आहिनि। तंहिं करे असांखे अंदाज़ो कोन्हे, असां जंग जी ॻाल्हि कंदा आहियूं, मज़ाक़िया तौर ते जंग जी ॻाल्हि कंदा आहियूं, पर यूरोप जे माण्हुनि खे ख़बर आहे जंग छा आहे। उन में बफर स्टेट वारो मामिलो हाणे यूरोप अमरीका हिननि खे खणी आयो आहे। हाणे इहो हिते बि प्रॉब्लम आहे, रूस लाइ प्रॉब्लम आहे। तंहिं करे रूस हाणे वरी पाण खे ईस्ट जे तरफ़ आहे, साइबेरिया, मंगोलिया, चाइना ऐं इंडिया ऐं वर्ल्सदीवाक, जेको वर्ल्सदीवाक वरी ईस्ट साउथ जो इलाइक़ो आहे ईस्ट जो, उन पासे वरी डेवलपमेंट शुरू कई आहे कोरिया वारे साइड ते, जापान वारे पासे। तंहिं करे उते आर्टिक में वरी नओं रूट पियो ठाहे, जिते हाणे सॼो साल 2-3 सालनि खां पोइ सॼो साल जहाज़ हलंदा। इहो जेको आर्टिक रीजन आहे, हींअर हू सर्दी में कढे थो, सिर्फ़ु रूसी था हलनि, पर 2-3 सालनि खां पोइ तव्हां ॾिसंदव त ॿियनि मुल्कनि जा जहाज़ बि क्लियर थी वेंदी, रूट क्लियर थी वेंदो, जिथां हुनखे वेझाई थींदी। हितां खां फिरण में प्रॉब्लम थी, जेको थिए थो रूट वॾो थिए थो रशिया जो, मिसाल तौरु हितां खां अरबी समुंड मां क्रॉस करे थो वञे, उन खां बचंदो उतां खां आर्टिक में वेंदो। तंहिं करे हाणे अर्ज़ु इहो आहे त इत्तेफ़ाक़ वरी अहिड़ो आहे जो हाणे यूरोप जेको साल ॾिठो त हिननि जो ख़्यालु हो त असीं हाउ करे खाई वेंदासीं रूस खे, उहो कोन्ह थियो। हाणे अमरीका उन्हनि खे वरी चाइना जे साम्हूं थो बीहारे। हाणे जॾहिं चाइना जे साम्हूं थो बीहारे त इते यूरोपियंस खे अंदाज़ो थी वियो त हाणे मरूं था, छो जो रूस बि कोन कोलैप्स कयो
ऐं असांजी पंहिंजी इकोनॉमी कोलेप्स थी वई, असांजा माण्हू रोडनि ते अची विया। तव्हां ॾिसो पिया इंग्लैंड जी हालत, फ्रांस जी हालत, जर्मनी जी, माना को ॾींहुं अहिड़ो कोन्हे जिते का न का तंज़ीम उते जुलूसो जुलूस कोन थी करे। कास्ट ऑफ लिविंग माना ज़िंदगी गुज़ारण जी ॾाढी महांगाई थी वई आहे ऐं हद खां मथे महांगाई थी वई आहे। तंहिं करे उते जा माण्हू झेड़े में अची विया आहिनि ऐं पॉपुलेशन झेड़े में आहे। रोज़ जुलूस आहे, माना तव्हां कहिड़े मुल्क जो बि ॾिसो, रोज़ तक़रीबन यूरोप में जुलूस आहे। हाणे हुनखे वे आउट छा कजे? वे आउट लाइ हुननि वरी मास्को वरी फ्रांस खे अॻियां कयो आहे। फ़िलहालु जर्मनी पोयां आहे, पर हाणे वरी जर्मनी बि वञे, जर्मन फॉरेन मिनिस्टर बि वञे पियो, चाइना वञे पियो, हफ़्ते खनि में जर्मन फॉरेन मिनिस्टर बि वञे पियो। सो हाणे वरी कोशिशि यूरोप इहा करे पई, चाइना खे ॾेखारे पई त न असीं अमेरिका सां गॾु कोन आहियूं ऐं असां सां पाण ट्रेड डील पाण था करियूं ऐं असीं 100% अमेरिकन कोन आहियूं। मिसाल तौरु मैक्रोन ते स्टेटमेंट ॾेई छॾी त आउं जेको अमेरिका जो अलाई आहियां, ऐं अमेरिका जो वेसल कोन आहियां, माना अमेरिका जो पैरोकार कोन आहियां, ऐं उनखे मञीदड़ गौर ख़ुदा करे मञीदड़ कोन आहियां। इहा ॻाल्हि हुन कई आहे। हींअर हुन ते वठो वठि थिए पई, पर हाणे इहो मजबूरी आहे यूरोप जी जो हू पंहिंजी हुकूमतूं बचाइण लाइ, यूरोप खे बचाइण लाइ, छो जो पहिरियों तजुर्बो जेको अमेरिका सां हलिया उहो फेल थियो। तक़रीबन बज़ाहिर यूक्रेन ऐं रशिया बीठो आहे। यूक्रेन पंहिंजा इलाइक़ा जेके उनखे फतह करणा हुआ, जेके साउथ ऐं ईस्ट जेको इलाइक़ा डोंबस ऐं डोंबस वारा इलाइक़ा, डोंबास वारा, उहे फ़िलहालु हुनजे कब्ज़े में आहिनि। रूस खे उहो ई टुकड़ो खपे पियो, रूस खे सॼो यूक्रेन खपे ई कोन पियो, हुनखे रुॻो बफर पे खपे। ऐं उन हिसाब सां हाणे यूरोपियंस कोशिशि कनि पिया त असीं कंहिं तरीक़े सां चाइना सां वरी तालुकात ठीकु करियूं ऐं अमेरिका खां थोरो डिस्टेंस करियूं। पर मूंखे ख़बर न आहे हींअर जेको यूरोप जेको अमेरिका सां गॾु अलाई थी वियो आहे, बेडेड थी वियो आहे, तंहिं करे उहो केतिरो थो पाण खे ॿाहिरि करे सघे, आई डोंट नो। पर ॿाहिरि जी अटेम्प्ट हुनखे नुक़सान में वेंदी, छो जो जेॾी महिल तव्हां रूस खां सामान कोन वरितो त पोइ वरी ऑयल ऐं गैस कोन वरितो त उहो वरी पाण अमेरिका मां वरितो। हाणे अमेरिका मां जॾहिं वरितो त एनर्जी कंपनी कमायो, मुल्क एनर्जी कंपनीज़ अमेरिका खां तेल वरितो ऐं गैस वरितो, LNG वरिती, त उहो महांगो अमेरिका विको हुनखे। ऐं जेका पाइपलाइन हुई उहा ब्लास्ट बि थी वई, जेका नॉट 2 हुई, 1 ऐं 2 माना बाक़ाइदे ब्लास्ट करे छॾी। हाणे चवनि पिया अमेरिका कराई आहे, सुरेश जेको जर्नलिस्ट आहे टॉप जो, उन चयो आहे त अमेरिका कराई आहे। नॉर्वे में जेका थी पाइपलाइन जेका जर्मनी जी जेका हुई, हाणे नॉट 2। हाणे अर्ज़ु इहो आहे त यूरोप खे पाण में अलॻि थियण में न प्रॉब्लम आहे। हाणे हिते प्रॉब्लम वधी वियो आहे, हाणे हिते प्रॉब्लम वधी वियो आहे ऐं इन प्रॉब्लम्स में बैटल लाइन्स क्लियर पियूं थियनि। हर को मुल्क पंहिंजो पंहिंजो अलाई पंहिंजा सिधा सिधा अलाई पियो ॻोल्हे, पंहिंजे पासे पियो ॻोल्हे, फ्रेंड्स ऐं फोक हिकिड़े पासे पिया कनि। ऐं इहो मां तव्हांजे प्रोग्राम में अॻे चई चुको आहियां। हाणे इहो बेटर ऑफ डिकेट आहे, मुंहिंजो डिकेट त वॾी शइ आहे, ऐं 2-4 सालनि जी ॻाल्हि थो करियां। 2-4 सालनि में सॼी दुनिया ॾिसंदी त हींअर जेका ॾिसो पिया इहा डायरेक्शन। मीर साहब, मैक्रोन जी तव्हां ॻाल्हि कई त जर्मनी जेको आहे उहो बि ज़ाहिर आहे त चीन जे वेझो थींदो। यूरोप जे अंदरि जेको अनरेस्ट आहे, असां ॾिसूं था पेंशन जे इशूज़ ते हिन वक़्तु फ्रांस जे अंदरि मुज़ाहरा थियनि था पिया। मैक्रोन जो ताज़ो जेको चीन जो दौरो आहे, उनजो हिकिड़ो वॾो सबबु जेको फ्रांस जो ऑस्ट्रेलिया सां आबदोज़ जो मुआहिदो हुयो, उनमें अमेरिका इंटरफेरेंस कई ऐं उहो अमेरिकी कंपनी जेको आहे उहो ठेको जेको आहे ऑस्ट्रेलिया ऐं फ्रांस जो उहो मुआहिदो रद्द थियो ऐं उहो ठेको अमेरिकी कंपनी खे मिलियो, जंहिं ते मैक्रोन जेको आहे सख़्तु कावड़ जो इज़हार कयो ऐं पोइ पाण ॾिठो त उन चीन जो बि दौरो कयो ऐं उन ते नाटो जेको आहे सख़्तु रिएक्ट बि कयो आहे। हाणे हिन सॼी सूरताल जे अंदरि ॿियो जेको हिकिड़ो कॉन्फ्लिक्ट आहे उहो आहे ताइवान जो। ताइवान जे अंदरि 9 महीननि खां पोइ उते प्रेसिडेंशियल इलेक्शन थियणी आहे। अमेरिका जी कोशिशि आहे त उहो जेका प्रो चीन पार्टी आहे, जेका हिन वक़्तु हज़्बे मुख़ालिफ़ जी पार्टी आहे KMT, उनखे नाकाम कजे, जॾहिं त चाइना जी कोशिशि आहे त जेका मुख़ालिफ़ धुर जी पार्टी आहे उनखे इक़्तिदार मिले ऐं उनखां बाद में डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव जेका पार्टी आहे उनजो उते मुक़ाबिलो थियणु पियो वञे। ऐं चीन जेके आहिनि ताइवान सां भरपासे में फ़ौजी मशक़ूं बि शुरू कयूं ऐं हाणे इलेक्शन जे करे उनमें नरमी आंदी वई आहे। पाण ॾिसूं था त यूक्रेन रूस खां पोइ ताइवान ते वॾो मामिलो थी सघे थो, छाकाणि त चीन जॾहिं बि उते एक्सिस अमेरिका जो वधियो आहे त चीन तमामु घणो रिएक्ट कयो आहे। हिन ताइवान वारे इशू खे अव्हां कीअं था ॾिसो? सही, ताइवान वारो इशू सीरियस इशू आहे, इन ते जंग थी सघे थी।
अमेरिका जी ऐं चीन जी डायरेक्ट जंग थी सघे थी। छो जो ताइवान वारे मामले ते हाणे तव्हां ॾिसंदो त ताइवान में हाणे हिन हफ़्ते मूं पढ़ियो आहे त अॻे हफ़्ते शायदि ब्लॉकेट करे नॉर्थन पोर्शन ते शायदि हू ब्लॉकेट करे माना शिप ऐं ॿिया जहाज़ एयर नो फ्लाई ज़ोन बि करे ऐं पाणी वारे जहाज़नि खे रोके। फ़िलहालु हू सिर्फ़ु नॉर्थ में कंदो ऐं ईस्ट ऐं साउथ में कोन थो करे, पर ब्लॉकेट शुरू थींदो। हाणे उहो तव्हां इलेक्शन जी ॻाल्हि कई आहे, नज़र थी सघे थो पॉपुलेशन ते इंफ्लुएंस करण लाइ, पर चीन क्लियरली रेड लाइन डिक्लेयर करे छॾी आहे ऐं पंहिंजी फ़ौज खे हिन दफ़े हीउ जेको 3 ॾींहंनि जी हुई एक्सरसाइज़ हुन में क्लियरली प्रेसिडेंट जी चई छॾियो त बाबा डायरेक्ट कंपेट लाइ तयारु थियो, डायरेक्ट झेड़ो थी सघे ऐं हुन अमेरिकन बेड़े खे हुतां मटण बि कोन ॾिनो, तंहिं करे इहा ॻाल्हि क्लियर आहे। हाणे मैटर ऑफ टाइम आहे, इहो अणथियणो आहे, थियणो ज़रूरु आहे। हाणे कॾहिं थो थिए दैट आई डोंट नो। हाणे इन में अमेरिका केतिरी तेज़ी थो करे ऐं पाण खे झेड़ो वधाइण लाइ ऐं रूस ऐं चाइना केतिरो थो करे इहो ॾिसणो पवंदो, पर झेड़ो इनएविटेबल आहे ऐं इहा रेड लाइन क्लियर आहे। ऐं इते वरी जापान ऐं ऑस्ट्रेलिया इहे इलाही आहिनि मुल्क। हाणे हींअर ऑस्ट्रेलिया में वरी डिबेट आहे, छो जो ऑस्ट्रेलिया माइनिंग कंट्री आहे, रिसोर्स कंट्री आहे। हाणे उनजो बायर आहे चाइना। हाणे उते वॾो डिबेट आहे त भई तव्हां केॾांहुं वञो, तव्हां रुॻो अमेरिका जी थींदो स्टेट क्लाइंट स्टेट थींदो या तव्हां पंहिंजो मुफ़ाद ॾिसंदो। तंहिं करे जापान में बि क्राइसिस आहे वॾो इंटरनल ऐं ऑस्ट्रेलिया में वॾो आहे, पर जापान हिस्टोरिकली चाइना जे एंटी रहियो आहे ऐं प्रो अमेरिका रहियो आहे, तंहिं करे उहो कंटिन्यू कंदो। मुंहिंजो ख़्यालु आहे प्रो अमेरिका। ऐं हिकिड़ो तव्हां ताइवान था चओ, ॿियो आउं कोरिया बि चवां थो। इन इलाइक़े में कोरिया ऐं ताइवान इहे ॿई मोस्ट सेंसिटिव एरिया आहिनि ऐं इन सेंसिटिव एरिया में कॾहिं बि हिते धूं दुखे पियो, कॾहिं बि का न का चिणक थी सघे थी ऐं नॉर्थ कोरिया वारो बि उनखे केरु लिफ्ट कोन पियो कराए ऐं उहो बि पंहिंजा ब्लास्टिक ऐं एटॉमिक ऐं मतिलबु कंटिनेंटल वारा जहाज़ बि कढे पियो, जेको हवाई हुनजो टारगेट थी सघे थो डायरेक्ट, ऐं लोकल जापान तुंहिंजे खीसे में पियो आहे। ऐं तंहिं करे इहे ॿई जेके फार ईस्ट ऐं साउथ चाइना सी में आहिनि, तंहिं करे कोरिया वारो फ्रंट ऐं तव्हांजो ताइवान वारो फ्रंट कॾहिं बि खुली सघे थो ऐं मैटर ऑफ टाइम आहे। हाणे इन में टाइम में अगरि या त चाइना प्रिवेंट करे वेंदो त भई जेको रशिया वारे मामले में चाइना खे सॼी ख़बर पइजी वई त अमेरिका छा कंदो। अमेरिका टोटल सैंक्शन हणी छॾींदो। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। असांजी कोशिशि हूंदी त हिन सॼे ख़िते जे अंदरि ख़ासि तौर ते मिडल ईस्ट जे अंदरि चीन रूस जो जेको इन्फ्लुएंस तेज़ी सां वधी रहियो आहे या अमेरिका जी जेका काउंटर स्ट्रेटजी आहे ख़ासि तौर ते ताइवान वारे इशू से असां ईंदड़ प्रोग्रामनि में बि इन बहस खे जेको आहे डिस्कोर्स खे कंटिन्यू रखंदासूं ऐं हिते पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।